ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। वधीक तफ़सील जान मोहम्मद गाॾे जी रिपोर्ट में। जोईअ में ॿोली जे आलमी ॾियारे जे मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे उनवान हेठि प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें SUP जोई तालके सदर कामरेड गुलाम कादिर लेगारी, जुमन बबर, अनीस लेगारी ऐं ॿियनि पारां प्रोग्राम खे ख़िताब कंदे ऐं धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजी सिंध सां ऐं सिंधी क़ौम ऐं सिंधी ॿोली सां मोहबत करण जे लिए असां अॼु सॼी सिंध में सिंध यूनाइटेड पार्टी जेको अॼु ऐलान कयो हो, जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं साईं जेम्स जीअं त अॼु सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो ॾियारो आहे ऐं 21 फरवरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारो आहे। दुनिया लेवल ते इन ॾींहं खे मल्हायो पियो थो वञे। सभु को पंहिंजे ॿोलियुनि लाइ जदोजहद स्ट्रगल करे पियो थो, ॻाल्हाए पियो थो ऐं पंहिंजी ॿोलियुनि खे माना अॻिते आणण जी कोशिशि करे पियो थो। तो इन मौक़े ते सॼी सिंध बि सरापा एहतजाज आहे ऐं सॼी सिंध इहा शइ माना पंहिंजी ॿोली जी बका जे ख़ातिर जदोजहद करे पई थी। असां सिंध जा रहवासी आहियूं। सिंध जी निस्बत सां असां हिते असांजी पैदाइश आहे, असांजी ज़बान जे हवाले सां असां सिंधी आहियूं। सो अॼु असां पंहिंजी क़ौमी ॾींहं खे अॼु पंहिंजो सिंधी क़ौमी ॾियारो करे मल्हायूं पिया। सिंधी माण्हुनि खे पैगाम पिया ॾियूं त भई सिंध खे जेको पंहिंजी धरती सम्झी पंहिंजी माउ जो दर्जो ॾेई उनजी फर्मा बरदरी करे ऐं जेके बि आहिनि उन पंहिंजे बच्चनि खे सिंधी ॿोली जेको तालीम ॾियारियो। सिंधी ॿोली हूंदी त सिंध रहंदी ऐं जिते बि वञो ऐं असां सऊदी वेंदा आहियूं त बि उते अरबी ॻाल्हाईंदा आहियूं, मजबूरी आहे। सिंधी ॿोली ॻाल्हायो ऐं पंहिंजी तहज़ीब खे उजागर कयो, अॻिते वधायो ऐं स्कूलनि में बि सिंधी ॿोली ॻाल्हायो। छो त असांजा 52 अखर आहिनि असांजी सिंधी ॿोली ऐं ॿियूं ॿोलियूं सभु असांखे सोढ़ियूं लॻंदियूं। अगरि 52 अखर तव्हां सिखी वेंदव त तव्हांखे सभु ॿोलियूं आसान ऐं सुठे नमूने सां सम्झ में ईंदी। कैमरा टीम सां गॾु जान मोहम्मद गाॾी, धरती TV न्यूज़ जोही।